हेडलाइंस हमारे ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि में अवां खे भलीकार कंदासीं। सभ खां पहिरियां नाज़ अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध में मकानी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि अचण जो सिलसिलो जारी आहे। टंडो बागो जे वार्ड नंबर 7 ते पीपी जो सिकंदर शाह 425 वोट खणी कामयाब थी वियो आहे। संदसि मुख़ालिफ़ आज़ाद उम्मीदवार ज़ुहैन हुसैन ख्वाजा रुगो 44 वोट खणी सघियो आहे। इहा अहम ख़बर नाज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में मकानी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि अचण जो सिलसिलो जेको आहे जारी आहे। टंडो बागो जे वार्ड नंबर 7 ते पीपी जो सिकंदर शाह 425 वोट खणी कामयाब थी वियो आहे। संदसि मुख़ालिफ़ आज़ाद उम्मीदवार ज़ुहैन हुसैन ख्वाजा रुगो 44 वोट खणी सघियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया त सिंध में मकानी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि अचण जो सिलसिलो जारी आहे। नंढी चूंड जे हवाले सां खे आगाही ॾियूं पिया। टंडो बागो जे वार्ड नंबर 7 ते पीपी जो सिकंदर शाह 425 वोट खणी कामयाब थी वियो आहे। संदसि मुख़ालिफ़ आज़ाद उम्मीदवार ज़ुहैन हुसैन ख्वाजा रुगो 44 वोट खणी सघियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन खे अपडेट कयूं इन अहम ख़बर जे हवाले सां टंडो बागो मां जिते नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त मकानी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि अचण जो सिलसिलो जारी आहे। टंडो बागो जे वार्ड नंबर 7 ते पीपी जो सिकंदर शाह 425 वोट खणी कामयाब थी वियो आहे। संदसि मुख़ालिफ़ आज़ाद उम्मीदवार ज़ुहैन हुसैन ख्वाजा रुगो 44 वोट खणी सघियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इसाक़ मेमण खां। इसाक़ मेमण, वार्ड नंबर 7 जा नतीजा छा आहिनि, अपडेट कजो इन हवाले सां। टाउन कमेटी जे रहियल जेको आहे सो वार्ड में चूंड जो जेको मामलो मुकमल थियो इन सिलसिले में जेको आहे गैर सरकारी जेके नतीजा जेके साम्हूं आया आहिनि उन मूजिबि पार्टी जो जेको उम्मीदवार आहे साईं सिकंदर अली शाह उहो जेको आहे 425 वोट खणी जेको आहे सो कामयाबी माणी आहे। ऐं उनखां अलावा जेको संदन मुक़ाबले में जेको उम्मीदवार आहे ज़ुहैब हुसैन ख्वाजा उहो 44 वोट खणी सघियो आहे जॾहिं त इन खां सॼे कामयाबी वारे उन बैदि जेको आहे जेको वोट वारी पोलिंग आहे उन खां रिज़ल्ट आई आहे। उनमें साईं सिकंदर अली शाह 468 वोट खणी वॾी अक्षर सां जेको आहे सो कामयाब मानियो। उते ज़ुहैब हुसैन ख्वाजा लेडीज़ आहे पोलिंग ते 99 वोट खणी सघियो आहे। हिते पप्पू शाह उहे पप्पू शाह जो जेको फादर आहे सिकंदर अली शाह 800 खां वधीक वोट खणी वॾी लीड सां जेको आहे कामयाब थियो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे अहिड़ो जेको आहे रिज़ल्ट जो अनाउंस थियण खां पोइ सईद अली बख्श शाह पप्पू शाह सिकंदर अली शाह या जेके हमदर्द हुआ या पीस पार्टी अॻुवान कारकुन उन्हनि जेको आहे नए आबाद खां वॾी रैली कढी टंडो बागो बस स्टॉप ते पहुता जिते उन कामेडियूं ड्यूटियूं वयूं आहिनि ऐं उहो जेको आहे ख़ुशी वेठा मिठाई विराया आहिनि ऐं साईं पप्पू शाह संदसि फैमिली खे मुबारक ॾेई रहिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इसाक़ मेमण इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन खे अहम ख़बर जे हवाले सां ॿुधायूं पिया त सिंध में मकानी चूंड जे गैर सरकारी गैर हतमी नतीजनि अचण जो सिलसिलो जारी आहे। टंडो बागो मां अव्हां खे अपडेट कयोसीं। वार्ड 7 ते पीपी जो सिकंदर शाह 425 वोट खणी कामयाब थी वियो आहे। संदसि मुख़ालिफ़ आज़ाद उम्मीदवार ज़ुहैन हुसैन ख्वाजा रुगो 44 वोट खणी सघियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध में मकानी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि अचण जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां अव्हां खे ॿुधायूं पिया त 24 ज़िलनि जे 63 तकनि ते मकानी इदारनि जी नंढी चूंड लाइ पोलिंग खां पोइ वोटनि जी ॻणप जारी आहे। गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो बि जारी आहे। वोटनि जी ॻणप दौरान हसास ऐं निहायत हसास पोलिंग स्टेशनुनि